गॾा जीएस सिंध क़ौमी मुआज़ जे मरकज़ी सर ते कराची ज़िले ओलह पारां खमीसा ॻोठ में असगर बिरोही सरदार मलाणो मुख़्तियार बोज़दार ऐं सॼी सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ लाइ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि पिले ऐं बैनर कार्ड खणी करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे खे जस्कम अॻवान अनवर जमाली, अब्बास जतोई, हुसैन ॾाहिरी ख़िताब कंदे चयो त असगर बिरोही जो पुरअमन इंसान दोस्त समाजी शख़्सियत आहे। हुन जे सिंधी माण्हुनि जी भलाईअ लाइ कराची में जिदोजहद रही आहे। उन खां अलावा गैर क़ानूनी फैक्ट्रियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदो रहियो आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असगर बिरोही समेत खंभे गुम कयल सभिनी माण्हुनि खे आज़ाद कयो वञे। असांजे अॼु जे मुज़ाहिरे जो मक़सदु आहे असगर बिरोही जी आज़ादी ऐं असगर बिरोही सां गॾु सरदार मलाणो ऐं सॼी सिंध में जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जी आज़ादी जो भरपूर मुतालबो कयूं था। ऐं असगर बिरोही समेत असांजा जेके बि दोस्त आहिनि तमामु पुरअमन कारकुन आहिनि ऐं असगर बिरोही ऐं सरदार मलाणे जे खंभे गुम करण जूं काफ़ी वजूहात आहिनि। हिकु त असगर बिरोही ऐं सरदार मलाणो हितां जे मक़ामी फैक्ट्रियूं जेके हिते ॻोठनि में आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ तमामु जदोजहद आहे। मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ जदोजहद आहे। ऐं हिते जेके ॿ टे वाक़िया थिया आहिनि, जेको ताज़ो वाक़ियो थियो अरशद बोज़दार जे क़त्ल जो, असगर बिरोही जी उन में बि तमामु हिकिड़ी जदोजहद रही आहे। जावेद भट्टी जे केस में रही आहे ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे इशूज़ ते असगर बिरोही जो तमामु हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहियो आहे। सरदार मलाणो पेश असगर बिरोही सां रहियो आहे। हिकिड़ो पुरअमन कारकुन आहे ऐं कारोबारी माण्हू आहिनि। असां हिन दोस्तनि जी उन्हनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो पूरी सिंध ताईं वधाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।